बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर साकरो में कुझु ॾींहं पहिरें जेको हाई स्कूल में अदी गुलनाज़ जोखियो जो मैटर थियो हुयो, जंहिं ते हिकु धुर पारां इल्ज़ाम लॻायो वियो। उन खां पोइ सोशल मीडिया ते इहो मामिलो इंतिहाई गर्दिश इख़्तियार कयो, जंहिंखां पोइ मशहूरी बिरादरी जा जेके मुखिया आहिनि उहे अदी गुलनाज़ जे घर पहुता आहिनि। उहे जेके मामला हुया, जेके पाण में हिन जा इख़्तिलाफ़ हुया, उन सां गॾोगॾु जेके हिकु ॿिए ते इल्ज़ाम हुया, उहो ख़तमु करे हिन वक़्तु जेको आहे सो उहे जेको आहे सो हुन पाण न्याणीअ खे अचे लुंगियूं पारायूं आहिनि ऐं अजरक पारायूं आहिनि। असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, छा चवंदो इन हवाले सां जेको अॼु तव्हां न्याणी वटि पहुता आहियो? सर देखिए, बात ये है कि न्याणी है, बेटी है। अब वो सिंध की बेटी है तो हमारी बेटी हुई, जो सिंध के वारिस हैं वो उनकी बेटी हुई। तो हमें मोहब्बत देना सिखाया है। और जो ये मामला जो हुआ था दोनों दूरियों के दरमियान में, दो कम्युनिटी के दरमियान में, जो दूसरे लोग इन्हें वो वबा फैला रहे थे और इसके साथ इंतशार फैला रहे थे, और जिसकी वजह से यहाँ पर एक मजहबी जुनूनियत का रंग दे रहे थे, जो कि मुझे कहीं दूर दूर तक नजर नहीं आया। तो मैं समझता हूँ दुनिया की बहुत बड़ी बड़ी जगहें जो थी वो टेबल टॉक पे ख़त्म हुई हैं, और इख्तलाफात ख़त्म होने चाहिए। जो आपके दरमियान गलत फहमियाँ जब तक नहीं होंगी, जब तक ख़त्म नहीं होंगी, उस वक्त तक आपके मामलात हल नहीं होंगे। तो हमारी बेटी के साथ हमारी कुछ गलत फहमियाँ थी, वो हमारे यहाँ पे बड़े बुजुर्गों ने, गस्टा ने, और मैं स्पेशली फिर से कहूँगा कि मैं एम एन ए सरदार यहाँ अब्दुल करीम साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, जिन्होंने कमल साहब को ये नॉमिनेट किया और हम 1 यूनिट बैठकर हमने इसको रिजॉल्व किया। मेरे ख्याल से अब इसके ऊपर कोई डिस्कशन नहीं होनी चाहिए, क्योंकि जितनी ज़्यादा डिस्कशन होगी हम इतनी ज़्यादा एक दूसरे की दिल आज़ारी की तरफ जाएंगे। थैंक यू। उन सां गॾोगॾु जेके कमेटी पहुती आहे ऐं तव्हांखे लुंगी पाराई आहे, मामला ख़तमु थियण पिया वञनि, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? ॾिसो, असांजो जेको दीन अमन जो गहिवारो, अगरि को बि अक़लियत जो माण्हू ईअं सम्झे थो त जेके मुसलमान असांजी दिलि आज़ारी था कनि, ॾिसो हिकिड़ो हर जॻह ते इंसानु ॻाल्हि ॿोल जिथे कंदो आहे, हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो कॉन्सेप्ट हूंदो आहे। सही आहे, हिकिड़े इंसान जो कॉन्सेप्ट ॻाल्हाईंदो त उनजो कॉन्सेप्ट ॿियो हूंदो, ऐं जेको सम्झण वारो साम्हूं वारो हूंदो आहे त ज़रूरी कोन्हे उनजो जेको नज़रियो हुजे उहो ई मुंहिंजो नज़रियो हुजे। त इते इंसान में जेके न ग़लतफ़हमी पैदा थियनि थियूं, जीअं सावण ई उनजे ॿारनि में थियूं, त बहरहाल उहे सभु चीज़ूं आऊं ख़तमु थी करियां। असांजो दीन जेको अमन जो गहिवारो आहे, ऐं नथी चाहियां त असांजे मुल्क में, असांजे मुल्क पाकिस्तान जेको जमहूरिया पाकिस्तान आहे, उन में कहिड़े बि क़िस्म जो को तसादुम थिए हे त मुसलमान, मूंखे इहा चीज़ गवारा बि कोन्हे त मुंहिंजा जेके बि भाउर आहिनि, भेणूं आहिनि, त उहे जीअण उन्हनि जो माहौल थिए मुंहिंजे करे। त इहे जेको बि इंसान मिसबिहेव या त इहे जेके मिसअंडरस्टैंडिंग हूंदियूं आहिनि हर जॻह ते थींदियूं आहिनि, ऐं हिकिड़े घर में भाउर भेणूं वेठा हूंदा आहिनि त उन्हनि में बि मिसअंडरस्टैंडिंग थी वेंदियूं आहिनि। लिहाज़ा के ॿियो हिकिड़ी इहा ॻाल्हि त आऊं सरदार शाह खे अपील थी करियां त करिकुलम में जेके चीज़ूं आहिनि उहे असांखे प्रोवाइड कयूं वञनि। जीअं हिननि अक़लियत वारनि जो हक़ आहे, उन्हनि खे अख़लाक़ियात आहे, महिरबानी करे उहे चीज़ूं असांखे ॾिनियूं वञनि, ताकी हिननि खे असां सेपरेटली पढ़ाए सघूं, ताकी असां ड्यूरिंग असां जॾहिं इस्लामियात या त क़ुरान ऐं हदीस, छो असांजो जेको मुल्क आहे इस्लामिक मुल्क आहे, असां कंहिं हिकिड़े जेके जिथे 100 ॿार मूं वटि पढ़नि था, उते 2 ॿारनि जी या 3 ॿारनि जे कॾहिं असां पंहिंजो दीन कॾहिं बि कोन छॾींदासीं, ऐं हो पंहिंजो दीन कोन छॾींदा त असां बि कोन छॾींदासीं। त महिरबानी करे हुननि जे लाइ इहो जॻहियूं, उन्हनि जे लाइ उहे बुक्स वग़ैरह प्रोवाइड कया वञनि जेके मुसलमाननि जे लाइ प्रोवाइड था कया वञनि। जीअं मुसलमान ॿचिड़ियुनि जे लाइ असांखे सॼो सिलेबस ॾिनो थो वञे, इस्लामियात वग़ैरह ॾिनो थो वञे, ईअं महिरबानी करे उन्हनि जे लाइ बि ॾिनो वञे, ताकी हिननि जे लाइफ में को प्रॉब्लम क्रिएट न थिए। ऐं हे ईअं सम्झंदा आहिनि त इहे जेके मुसलमान आहिनि असांखे हेठि था कनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। पाकिस्तान में हिते जेतिरा बि सिटीज़न रहनि था, उन्हनि खे पूरो भरपूर तरीक़े सां पंहिंजी जीअण जो हक़ूक़ ॾिनो वियो आहे, ऐं हमेशह लाइ उन्हनि खे मिली चुको इहो हक़, ऐं उहो हर इंसान पंहिंजी सेलिब्रेशन जेकी हूंदी आहे आसान ऐं पुरसुकून तरीक़े सां सेलिब्रेट कंदो आहे। जेके बि अक़लियत जा बिरादरान उहे ईअं सम्झनि था त असां हेठि आहियूं, अहिड़ो कुझु बि कोन्हे। सही है, कुरान पाक में अल्लाह पाक फरमाए तो लकुम दीनकुम वलिय दीन, तुम्हारा दीन तुम्हारे साथ, मेरा दीन मेरे साथ। तो इस तरह की अगर कोई वो सोच रखता है तो वो कम ज़हनियत इंसान है। हम एजुकेटेड लोग हैं, हम एजुकेशन प्रोवाइड करते हैं, हमारा कभी भी ये एक उस्ताद है, उसका कभी भी ये ज़हन नहीं होता कि ये बच्चा मुसलमान है या ये बच्चा किसी और कम्युनिटी से बिलोंग करता है। हमारा काम जस्ट इतना होता है कि बच्चों को टीच करो और उनको अच्छी तालीम और उनको अच्छी तरबियत प्रोवाइड की जाए। और अगर किसी किस्म की थोड़ी बहुत 19-20 हो जाती है तो बराह मेहरबानी मैं ऐसे लोगों को सख्ती से मना करती हूँ कि आप थोड़ा सोचा करें।
सामने वाले की रिस्पेक्ट किया करें। हर चीज़ का एक लेवल होता है, उस लेवल के हद पे जाके फिर आप शिकायतें लगाया करें। जो भी मसले मसाइल है, आप पहले निचले दर्जे हर जगह पे अफसर मौजूद हैं, तो वहाँ